खबरनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया जेकब आबाद का। सरदारजादा हनीफ खान बुलेदी हाजी शेर मोहम्मद मुगेरी वार्ड नंबर 31 के उम्मीदवार बहादुर अली आरबानी वट पहुंची विया। उन मौके ते वार्ड नंबर 31 के आज़ाद उम्मीदवार बहादुर अली आरबानी पारा पीपी उम्मीदवार वलारी खान मुगेरी के हक में दस्तबरदार थियण जो ऐलान कयो। उन मौके ते पीपी जेकब आबाद के सदर सरदारजादा हनीफ खान बुलेदी खिताब कंदे चयो त पार्टी की क्यादत और पीपी लारकाना डिवीजन के सदर मीर एजाज हुसैन चक्रानी की हिदायत से पीपी उम्मीदवार वलारी खान मुगेरी के हक में आज़ाद उम्मीदवार बहादुर आरबानी के दस्तबरदार करायो है। आऊं आरबानी बिरादरी जो शुक्रियो अदा कया तो जै असांखे मान दिनो हक में वे पार्टी पारां जे हुकुम ते हाड़ी साहब के हुकुम से असां इनके गुज़ारिश कई जैमें उन्हें असांखे मान दींदे दस्तबरदार थियण जो ऐलान करे छो। असां शुक्रगुज़ार आहियूं इंशाअल्लाह बहादुर खान पांच बिरादरी के भी सभी में एतमाद में वठंदो। असां भी सभी बिरादरी के एतमाद में वठी इंशाअल्लाह आरबानी बिरादरी हुजे असां बुलेदी बिरादरी एक वोट भी न करदो इंशाअल्लाह असां सां वायदो था कयूं। इन फैसले ते कुछ दोस्तन के एतमाद में न वठी सघिया जेके नाराज़ भी थिया चयूं त शायद असां उनके एतमाद में वठी इंशाअल्लाह उहे भी असां सभु बींदा। इंशाअल्लाह बुलेदी क़ौम जो हिकिड़ो वोट भी न करदो। पर ये इलेक्शन वलारी खान जी न हूंदी असांजी इलेक्शन हूंदी तव्हांजी सीट खटे ऐं बहितरीन रिज़ल्ट खान बुलेदी साहब बहादुर खान आरबानी साहब इन्हनि जो मां दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। इन्हनि खे वोट ॾिनो असां सभु आयासीं वलारी खान मुगेरी जे हक़ में दस्तबरदार थिया ऐं भरपूर हिमायत जो ऐलान कयो अथनि। मां दिलि सां शुक्रिया अदा कयां थो सरदार हनीफ खान बुलेदी साहब जो बहादुर खान जो। इन्हनि जी वॾी महिरबानी आरबानी।